हाँ सवाल इहो आहे त 80 मेंबरनि साइन करे छॾियो आहे अदम इत्तेहाद जी तहरीक जी दरख़्वास्त ते त ज़ाहिर इजलास रेक्विज़िट कयो वेंदो। हाणे जमा 48 कलाकनि खां पोइ थी थिए, 72 कलाकनि में थिए थी, ज़ाहिर सही थी वई आहे त जमा बि थियणी हूंदी। त छा हिकमत अमली छा आहे अपोज़िशन जी, त छा हू डायरेक्ट प्राइम मिनिस्टर जे ख़िलाफ़ नो कॉन्फिडेंस मूव कंदा? ख़बरूं त इहे थी अचनि। ठीकु, हिकिड़ो जेको ख़बरूं अचनि पियूं, लेकिन छा ईअं मुमकिन आहे त स्पीकर जे ख़िलाफ़ पहिरीं मूव कनि? अच्छा, पोइ छा सिर्फ़ु इहो जेको मलाकड़ो आहे नो कॉन्फिडेंस जो, अदम इत्तेमाद जो, इहो क़ौमी असैम्बली ताईं महदूद रहंदो या पंजाब जी सूबाई असैम्बली में बि अदम इत्तेमाद जी तहरीक पेश कई वेंदी बोज़दार जे ख़िलाफ़? हाणे हीअ सभु तहरीकूं जेके आहिनि इहे हिक ॿिए सां जुड़ियल बि आहिनि ऐं जुड़ियल न बि आहिनि। मिसाल अगरि स्पीकर हुते मौजूदु आहे जेॾी महिल नो कॉन्फिडेंस जी मूवमेंट अदम इत्तेमाद जी तहरीक पेश थींदी त उते सवाल इहो पैदा थींदो त जेके PTI जा मेंबर फिरंदा, ठीकु आहे, उन्हनि लाइ स्पीकर जी रूलिंग छा थी अची वञे? त स्पीकर त ज़ाहिर धोरो हूंदो आहे, ज़ाहिर आहे, लेकिन उन जी ज़रूरत इन करे न पवंदी जो कोशिशि थींदी त इमरान अगरि नो कॉन्फिडेंस इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु अचे पियो त उन में हू छा कंदा त इमरान ख़ान PTI वारा पंहिंजे MNAs ऐं इत्तेहादियनि खे झलींदा त उन ॾींहुं तव्हां क़ौमी असैम्बली में वञो ई न। हाणे वञो न त पोइ मतिलबु इहो थियो त 172 MNA सिर्फ़ु अपोज़िशन खे उन हॉल में पैदा करणा आहिनि। ठीकु आहे, अच्छा अगरि क़ौमी असैम्बली जे स्पीकर जे ख़िलाफ़ु अदम इत्तेमाद जी, छाकाणि त वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ु शो ऑफ हैंड थींदो आहे, ज़ाहिरी वोट थींदो आहे, उथी करे भी चवणो हूंदो आहे त हा, त अगरि 10-15-20 PTI जा मोज़िज़ मेंबरान लोटा थिया त उन्हनि खे भी करे चवणो पवंदो त असां इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु नो कॉन्फिडेंस जो हिसो आहियूं। हिन ते हिकिड़ी लीगल बहस आहे, उन ते पोइ था अचूं, पर हिकिड़ो ख़्यालु इहो आहे त अगरि क़ौमी असैम्बली जे स्पीकर जे ख़िलाफ़ु अदम इत्तेमाद जी तहरीक पेश कई वञे त उहा थींदी सीक्रेट बैलेट, ख़ुफ़िया बैलेटिंग थींदी। ख़ुफ़िया बैलेटिंग थींदी त अगरि PTI जा 10-15 MNA ख़ुफ़िया वञी, जीअं सेनेट में अपोज़िशन वारनि ख़ुफ़िया वञी सादिक संजराणी खे वोट करे छॾियो, ईअं अगरि ख़ुफ़िया वञी PTI वारनि स्पीकर असद कैसर जे ख़िलाफ़ु वोट ॾेई छॾियो त स्पीकर वियो त मूंखे पक न आहे आइनी तरह इहा पाबंदी न आहे, लेकिन 200% पार्लियामानी रवायतनि मूजिबि वोट ऑफ कॉन्फिडेंस पोइ प्राइम मिनिस्टर खे वोट ऑफ कॉन्फिडेंस वठणो पवंदो। हाणे वोट ऑफ कॉन्फिडेंस वठण जो मतिलबु इहो थींदो त हुनखे 172 माण्हू पंहिंजा हक़ में पूरा ॾेखारणा आहिनि। ठीकु आहे, हिते ॻाल्हि थिए। अच्छा, अगरि पंजाब हुकूमत जेको आहे हुते परवेज़ लाइ, पर हुन ते पोइ था अचूं। हाणे लीगल इशू छा आहे? लीगल इशू इहो आहे त PTI जा जेके मेंबर्स फिरंदा त जॾहिं फिरी करे इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु वोट कंदा त स्पीकर हुननि जो वोट क़बूल कंदो या हुननि खे डिस्क्वालिफिकेशन जी ॻाल्हि थी वेंदी। हिकिड़ो कानूनी राय इहो नुक़्तो इहो आहे त भई छाकाणि त हू को गैर आइनी अमल कंदा त पोइ नाहिल थींदा न। अगरि तव्हां हुनजे अमल खे ई रोके छॾियो था, यानी अगरि हू इमरान ख़ान फ्लोर क्रॉसिंग करे वोट ॾियनि था, तव्हां हुनखे अॻु ई हुननि खे नाहिल करार ॾियो था, त इहो त इहो थियो त हिकिड़े माण्हू ॾोहो कयो ई कोन, तव्हां हुनखे अॻु में ई इरादा जे ॾोह में सज़ा ॾेई छॾी। ठीकु आहे, हिकिड़े माण्हू जो ख़्यालु आहे त न, ईअं न थींदो, हुननि जो वोट काउंट थींदो त हुननि फ्लोर क्रॉस कयो, हुननि इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु वोट ॾेई छॾियो। हाणे इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु वोट ॾेई छॾियो त हाणे हुनखे PTI वारा डिस्क्वालिफिकेशन लाइ मोकिलींदा। हाणे हीउ हिकिड़ो मुंझारो आहे। इन ई मुंझारे खे रोकण लाइ अपोज़िशन जी ख़्वाहिश हुई त इत्तेहादियनि खे आणे वठिजे। इत्तेहादियनि जी मर्ज़ी आहे, हुननि ते फ्लोर क्रॉसिंग जी शिक नथी लॻे, कानून नथो लॻे। लेकिन भाईजान ॻाल्हि इहा आहे त इहे थियूं कानूनी बारीकियूं। अगरि जीअं अपोज़िशन क्लेम करे थी त हुननि वटि जहांगीर तरीन ग्रुप सूदो PTI जा 20 खां 22 MNAs आहिनि। 24, अच्छा 24 नंबर, ठीकु आहे, 24 MNA आहिनि। 24 MNA जो मतिलबु इहो थियो खपे था अपोज़िशन खपनि था 10, 14 इज़ाफ़ी, पोइ भले ई छा बि चवंदा रहनि, गवर्नमेंट न बीह सघंदी। ज़ाहिर आहे
मतिलबु पोइ उहो हिकिड़ी आलमशकार ॻाल्हि ते अफ़रा तफ़री थी वेंदी। ॾिसो न, तव्हां चओ था त भई PTR खे असीं वञणु न ॾींदासीं, मतिलबु उन्हनि खे रोकींदासीं। उहो अगरि तव्हांजे चए में न आहिनि त छा पुलिस खां रोकाईंदो? हू पहिरीं खंभिजी वेंदा, हू छांगा मांगा हलिया वेंदा, उहो किथे अपोज़िशन जे चैम्बर में वञी वेही रहंदा। अगरि नियत अथनि त कुझु बि करे सघनि था। न्यूट्रलिटी आहे त पोइ इहो बि न थींदो। ठीकु आहे। हाणे सो इन हवाले सां अगरि 24 मेंबर, अच्छा इहो बि छॾियो, अगरि 24 जा 20 MNAs नो कॉन्फिडेंस जे सुबुह जो थियणो आहे, उन जी 2 रातियूं अॻु शाम जो लाइव मीडिया जे साम्हूं अची वेही रहिया त असीं 20 माण्हू आहियूं, सभु PTI जा, ॻिड़ी वठो, असां इमरान ख़ान जी सपोर्ट खां हथु खणूं था, त पोइ बि इमरान ख़ान जी हुकूमत जी मॉरल जस्टिफिकेशन ई ख़तमु थी वञे थी। अच्छा इहो बि छॾियूं, 20 MNAs अगरि रिज़ाइन करे छॾीनि था पोइ, सो हिकिड़ी ख़ान साहिब लाइ ही हिकु हाणे हिननि क़ानूनी नुक़्तनि जे पोयां लिकणु, इहा सिर्फ़ु थी बहस। मॉरलिटी में सियासी इख़्लाक़ियात जेका असांजे मुल्क में तमामु हिकिड़ी नापैद शइ आहे, लेकिन बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि जेका हज़म ई न थींदी त भई ख़ान साहिब जा पंहिंजा 20-24 मेंबर हिकिड़े पासे थी विया आहिनि। सो हिकिड़ी सिनारियो इहो थियो त इख़्लाक़ी तरह ख़ान साहिब जी हुकूमत अगरि 20-22 MNA मीडिया जे साम्हूं बि अची वेही रहिया त गेम इज़ ओवर, गेम ख़तमु थी वई।